काठमांडू शहर खां निकितासीं त असांजी बस रुगो हेठां ई ॾांहुं सफ़र करे रही हुई। मुंहिंजी मंज़िल पोखरा हुई। रस्तो जाबलू हुजण करे वरन वकरन वारो हो। रस्तो को एॾो कुशादो कोन हो, रुगो ॿिनि गाॾियुनि जे हलण जेतिरो ई हो। जंहिं ते ट्रैफ़िक ॿिन्ही पासनि खां हली रही हुई। हिकु हंधि ट्रक ख़राब थी पई त गाॾियुनि खे घणी देरि इंतज़ारु करणो पियो। सुबुह जो टाइम हो, गर्मी त हुई, पर पहाड़नि ऐं वणनि ते लाइट ऐं शेड जे करे उस भली लॻी रही। बस वारनि हर मुसाफ़िर खे अख़बार ऐं पाणीअ जी हिकु नंढी बोतल ॾिनी हुई। मुंहिंजे भरवारे जवान बस हलण सां चिप्स जो चाबो शुरू करे ॾिनो, जेको आख़िर ताईं ख़तमु न थियो ऐं कननि में मोबाइल जो हेडफोन विझी छॾियो। रस्ते ते रश घणी हुई, उहा बि ट्रकुनि जी। बसूं या कारूं घटि हुयूं। मूं पासे वारे हमराह खां पुछियो त एॾियूं ट्रकूं हिन रस्ते सां छो आहिनि? हुन पंहिंजे कननि मां ईयरफोन कढी आङुर कननि में विझी कननि खे धूणियो ऐं उन्हनि खे ॿुधण जे लाइक़ु बणाए पोइ मूंखां पुछियो त छा पियो पुछां। मूं पंहिंजो सुवालु वर्जायो, जंहिं ते हिन ॿुधायो त हीउ रस्तो तराईअ वारे पासे वञे थो, जितां वरी इंडिया सां मिले थो, ऐं हीउ ट्रकूं सभु उतां सामान खणी काठमांडू पहुचाइनि थियूं। ऐं हुन ॿुधायो त इहो सिलसिलो 24 कलाक हलंदो रहे थो। हुन वरी पंहिंजे कननि खे हेडफोन सां पुर करे छॾियो। मूं वरी थोरी देरि खां पोइ हुन खां पुछियो त हिन रोड जो नालो छा आहे? हुन पंहिंजे कननि मां ईयरफोन कढी आङुर कननि में विझी कननि खे धूणियो ऐं उन्हनि खे ॿुधण जे लाइक़ु बणाए पोइ मूंखां पुछियो त छा पियो पुछां। मूंखे हिन जी इहा हरकत मज़ो ॾेई रही हुई। हुन ॿुधायो त हिन हाईवे जो नालो पृथ्वी हाईवे आहे, जेको बादशाह पृथ्वी नारायण जे नाले सां मंसूब आहे। हूअं ई रोड चाइना जी मदद सां 1974 में ठही रास थियो। उन ॿुधाइण खां पोइ घणी देरि ताईं हुन पंहिंजे कननि में फ़ोन न विधा त मतां मां वरी को सुवाल कया ऐं संदसि म्यूज़िक जे मज़े में मुख़ल थिया। पर उन वक़्तु मुंहिंजे ज़हन में को सुवाल कोन हो, उन करे मुर्की हुन ॾांहुं ॾिठुमि। त ॼण खे सिग्नल मिली वियो ऐं हुन वात में चिप्स विझंदे कननि में ईयरफोन विधा। थोरी देरि खां पोइ मूंखे आंदमान थी त यार बॉर्डर मिले थो इंडिया सां, वरी ठाराए ॾिए थो चाइना, जेकी हिक ॿिए खे ॾिठे न वञनि। मूं हुन खे वधीक तंग न पए करणु चाहियो, नेठि मूंखां रहियो न थियो। मूं हुन ॾांहुं मुंहुं करे रुगो वात चोरियो, छो जो ख़बर हुई त उहो आवाज़ त हूअं ई नथो ॿुधे, ॿीहर त ज़रूरु पुछंदो। सो ईअं ई थियो, पंहिंजे कननि मां ईयरफोन कढी आङुर कननि में विझी कननि खे धूणियो ऐं उन्हनि खे ॿुधण जे लाइक़ु बणाए पोइ मूंखां पुछियो त छा पियो पुछां। मूंखां पुछियो त इंडिया सां मिलाइण वारो रस्तो चाइना छो ठाराए ॾींदो। हुन कंहिं माहिर इंटरव्यू ॾींदड़ जीअं चयो, गुड क्वेश्चन। पोइ ॿुधायईं त अॻिते हिकु हंधि हीउ रस्तो मुड़ी वञे थो ऐं पोखरा तराई इंडिया ताईं। ॿियो रस्तो महेंद्रा हाईवे आहे, जेको चाइना जी तरफ़ वञे थो। ॻोठ भॻण ते मूं ख़ुशि थी साणसि हथ मिलाए हुन वॾो साहु खणी कननि में ईयरफोन विधा ऐं मां दरिए ॾे मुंहुं करे मुरकंदो रहियुसि। कलाक ॾेढ जी उभी लाईअ खां पोइ हिकु हंधि बस बीहारी वई, जिते ॿियूं बि बसियूं अॻ में बीठियूं। उते हर को लथो जिन हमराहनि या मायुनि बस में वरनि वकड़नि जे करे थेलियुनि में उल्टियूं कयूं हुयूं, उन्हनि बि उते ॿाहिरि वञी उन्हनि खे फिटो कयो। उते टीन जे भितियुनि ऐं छितियुनि वारो टॉयलेट बि हुया, हिकु मर्दनि लाइ ऐं ॿियो औरतुनि लाइ। ॿाहिरीं हालत ई हुन जी अंदरी हालत जो अहवालु ॿुधाए रही हुई, तंहिं करे मूं त कंहिं वण जी वट वरिती। पासे में कुझु जूस, बोतलुनि, बियर ऐं चिप्स वग़ैरह जा दुकान हुया, जितां माण्हू ख़रीदारी करे रहिया। 15 मिंटनि जे वक़्फ़े खां पोइ बस वरी पंहिंजो सफ़र जारी रखियो। मूंसां गॾु वेठल हमराह पंहिंजो सामान खणी पोइ ख़ाली सीट ते वञी वेठो, शायदि सुम्हण ऐं आराम करण जे ख़्याल खां या वरी लाइन खां तंग थी। बहरहाल मूंखे बि खुलासी सीट मिली। हितां खां रस्तो एॾो उभी लाही वारो न हो जीअं अॻु हो। सुबुह जे करे अॻु में एसी कमु करे रही हुई, पर हाणे जीअं सिज चढ़ियो त एसीअ बि जवाबु ॾियणु शुरू कयो। साॻियो ई हाल लाटकाणे वारे रूट ते हलंदड़ बसुनि वारो। रुगो पियो फैन हले, नेठि माण्हू चई चई थकिजी पिया, जंहिं करे मजबूरन उन्हनि दरियूं।
दरियुनि खोलण जे करे हवा त ॿाहिरीं आई पए पर का ख़ासि थधी कोन्हे, उन करे गर्मी लॻी रही हुई। कंहिं कंहिं वक़्तु सफ़र में अखि बि लॻी पई वई। असां वारे बस में घणाई नेपाली मुसाफ़िरनि जी हुई। रुॻो हिकु जोड़ो को यूरोपियन, हिकु जापानी छोकिरो ऐं ॿियो मां ॿाहिरि हुयुसि। हाणे असां सां गॾु सफ़र में नदी बि हुई, जंहिंजे पाणीअ जो रंग असांजी नदियुनि जी पाणीअ खां मुख़्तलिफ़ हो। उन जो रंग थाधल बादामियुनि वारो जहिड़ो हो। मंज़र तब्दील थी विया हुआ। हाणे के हद ताईं मंज़र सवात ऐं काॻान जो हुआ। थधि ओतिरी न हुई, अञा गर्मी। छाकाणि जो असां हाणे हेठां ई तरफ़ वञी रहिया हुआसीं ऐं पोखरा कठमंडूअ खां हेठि। थोरी देरि लाइ निंड अची वई। तक़रीबन 11 वॻे असांजी बस अची हिकु हंधि बीठी, जिते असांखे ॿुधायो वियो त 30 मिंटनि जो स्टॉप आहे, नाश्तो वग़ैरह करे। उते रुॻो हिकु रेस्टोरेंट हुयो, पर हुयो ख़ूबसूरत जॻह ते, बिल्कुलु नदीअ जे किनारे सां, वणनि जे विच में। ॿाहिरि वणनि हेठां ते वेहण जो बंदोबस्तु हो अंदरि, पर घणनि माण्हुनि ॿाहिरि वेहण खे तरजीह कई। मां बि अंदरि वयुसि त जीअं खाइण लाइ कुझु वठी सघिजे। उते काफ़ी खाधा ठहियल हुया, जिन में चांवर, भाॼियूं, कुकड़, दाल वग़ैरह हुई। अहिड़नि हंधनि ते माण्हुनि घणियूं मुश्किलातुनि खां आज़ादु थियो पए, जो कंहिं बि ॿोलीअ में नालनि मां खाधे जे बारे में दुखु लॻाइणु ॾुखियो। जो साम्हूं पियल खाधनि मां मूं दाल ऐं मानी वरिती, त जंहिंसां गॾु हुन थोरी सब्ज़ी बि हुई। मां ॿाहिरि अची का वेहण लाइ जॻह ॾिसणु लॻुसि त हिकु हंधि मूंखे ख़ाली कुर्सी नज़र आई। उते ॿिया नौजवान भिक्षु बि पंहिंजी मख़सूस ड्रेस में वेठा हुआ। साणनि हिकु छोकिरी बि हुई, शायदि कंहिं हिकु जवान जी दोस्त। हिननि मूंखे जो ॾिठो त हीअ पंहिंजे लाइ रुॻो दाल मानी वठी आयो आहे, त हुननि पंहिंजनि मुख़्तलिफ़ खाधनि मां खाइण जी ऑफर कई, जेका मूं महिरबानी सां कई। हुननि मूंखां इंडिया में रहण वारे हंध जे बारे में पुछियो त मूंखे ॿुधायो त मां पाकिस्तान जो आहियां। खान पुछण ते मालूम थियो त हू ॿुध मत जी तालीम इंडिया जे शहर देहरादून में रहिया आहिनि। हाणे हू वेकेशन ते पंहिंजे घर आहिया। असांजे परियां वेठल टेबल ते जापानी छोकिरे सां हिकु नेपाली छोकिरी वेठी हुई, जेका खेसि ॿुधाए रही हुई त हिन नदीअ जो नालो त्रिशूली नदी आहे। पर मूंखे लॻो त जापानी छोकिरो खेसि नज़रअंदाज़ करे पंहिंजी फोटोग्राफी में लॻो। मूंखे अफ़सोस थियो त अहिड़े हसीन हंध ते हुस्न जी तोहीन थी वई आहे, त मूं उतां वेठे वेठे हुन छोकिरीअ खां पुछियो त हिन नदीअ जो नालो अव्हां छा ॿुधायो? त हुन वराणियो त्रिशूली। मूं चयो मतिलबु? जंहिं ते हुन आङूठे आङिरी जी मदद सां कुझु सम्झाइण जी कोशिशि कई। मूंखे सम्झ में न आयो। उहा छोकिरी उथी मूं वटि आई, पंहिंजे हथ में मुंहिंजो हथु वठी रेस्टोरेंट अंदरि वठी वई ऐं शिवा जी लॻल फोटूअ में हुनखे हथ में पकड़ियल त्रिशूल जे बारे में चयईं। हिमालय में वेही जॾहिं शिवा त्रिशूल ज़मीन में आयो त उतां 3 चश्मा निकिता, जिन मां हीअ नदी आहे त्रिशूली। हू खयसि दाग ॾींहुं जो ईअं सम्झाए न फ़क़ीराणी। मूंखां पुछाईं तोखे शिवा जे बारे में ख़बर आहे? मूं खेसि वराणियो त थोरी थोरी ख़बर आहे। जंहिं ते हुन चयो त पोइ तूं उन छो न सम्झो जॾहिं मूं तोखे नालो ॿुधायो त्रिशूली। जंहिं ते मूं खेसि चयो त असां त्रिशूल चवंदा आहियूं पेश खां बग़ैर, सो उन करे न सम्झी सघियुसि। मूं मुर्की खेसि चयो त ॿियो जेसि ताईं मूंखे कोई सख़्तीअ सां न सम्झाईंदा सम्झ में न ईंदो आहे। जीअं हाणे तूं कावड़ में मुंहिंजो हथु पकड़े हिन तस्वीर जे आॾो हाणे मूंखे बातस्वीर सम्झायो। हुन मुर्की चयो कावड़ में किथे हुयसि? अलाए सटको त मुंहिंजी ॿार ईअं ॾिनई जीअं मास्तराणी पंहिंजे शागिर्द खे ॾेई बोर्ड आॾो हाणे सम्झाईंदी। यू आर विटी। न मां सही थो चवां। हुन खिलंदे ऐं रेस्टोरेंट खां ॿाहिरि निकिरंदे चयो त तव्हां सही सुञातो, मां मास्तराणी आहियां। मोकल ते घर पोखरा पई। सदको मुंहिंजे वात मां मुंहिंजे वातां निकितो सदको। मूं जो इहो तकियो कलाम बि आहे। कंहिं ख़ूबसूरत शइ खे ॾिसणु, कंहिं ख़ूबसूरत आवाज़ ऐं शाइरी खे ॿुधण सां, या वरी को ख़ूबसूरत मंज़र ॾिसणु। हुन त मुंहिंजी हिकु संख्याणी रुकावट जी कई हुई। जॾहिं हुन कंहिं ख़ूबसूरत छोकिरीअ जो नालो खयो हो त मूंखां उमाल करे निकितो सदको। जंहिं ते हुन ख़ार में मूंखे चयो हर ॾाइण तां सदको न सही आहे। रेस्टोरेंट मां निकिरी वण हेठां वेही पस मंज़र में जंहिंजे नदी ऐं पहाड़ हुया त हुन पुछियो व्हाट यू सी? नथिंग, जस्ट आई वॉज एक्साइटेड।
excited about Pokhara. मां ॻाल्हि लवाए वियुसि पर हुन जे मुल्क मां लॻो त उहो सदको जो मतिलबु सम्झी चुकी हुई। मुंहिंजे मन अंदर में टिंगाई थी हुई। कलाकु ॾेढ जे सफ़र खां पोइ वरी अची बस हिकु रेस्टोरेंट ते बीठी जंहिंखे हाईवे रेस्टोरेंट सॾियो पियो वियो ऐं बोर्ड ते जॻह जो नालो गुनादी या गुनारी लिखियलु हो। अंग्रेज़ीअ में त डी लिखियलु हुई, उन करे पक न हुई त द आहे या रे। बहरहाल इहो रेस्टोरेंट सुठो ऐं वॾो ठहियलु हो। हेठि नेपाली खाधो पियो मिलियो त मथे वरी इंडियन ऐं कॉन्टिनेंटल। मूंखे बुख कोन हुई जो कुझु वक़्तु अॻु में त मानी खाधी हुई, उन करे मां पंहिंजो वक़्तु फोटोग्राफी में गुज़ारणु लॻुसि ऐं टंगूं बि साहणु लॻुसि। उते हिकु तलाउ में कंवल जे गुल जो फोटो कढी रहियसि त पोयां आवाज़ु आयो, डू यू लाइक कमल? यस वेरी मच। मूं मुड़ी ॾिठो त सदको बीठो।